केसनि जी परवाह कान्हे। साईं जीएम सां त केसनि जी परवाह कई जा। दरिया जो त सौदो कयूं, उनखे रुकियो। ज़मीनूं सिंध हुकूमत ॾिनियूं आहिनि। असांजो मुतालबो आहे त जॾहिं कैनाल पोइते विया त ज़मीनूं वापसि वठो। 3 असेंबलीअ में बिल तयारु थियो पियो आहे त मादनी वसीला जेके बि आहिनि सूबे जा, उहे सभु सम्झो त कंट्रोल हलियो वेंदो वफ़ाक़ जो। था चवनि वॾेरा असां सां, चङा मुड़ुस असां सां, लोकल गवर्नमेंट खां वठी MP MNA सेनेटर असां सां, सभु सिंध खीसे में पई आहे। पर सिंध जे माण्हुनि त मार्च अप्रैल जे महीने में हिननि खे ॿुधायो त असीं तव्हांजे खीसे में कोन आहियूं। माना कंट्रोल्ड सेंट्रलाइज़। नाले में जज वेठा आहिनि। कॉन्स्टिट्यूशनल में मिल्कियत जी मालिक हिकिड़ो ॿियो इदारो अची विया आहिनि। जर्नलिस्ट ते कंट्रोल थी वियो आहे पेका जे कानून प्रिवेंशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम जे एक्ट जे नाले सां। बलूचिस्तान में जलसो थियो, ॿाहिरां धमाको कयूं त माना जलसा बि न थियनि। हिते असां रैली था कढूं या इज्तिमा था जुलूस कढूं त केस था थी वञनि त ए बि न थियनि। नाले में तुंहिंजे नाले ते लिखियो पियो आहे, पर उते हुकुम बि मुंहिंजो थो हले ऐं उनजो मुस्तफ़ीज़ बि आउं थो थियां। सो ही हुकूमत वठी उन में करप्शन जो लाइसेंस वठी मां नैब ताईं कुझु कोन कंदी ऐं सिंधियुनि जी इज्तिमाही मिल्कियत जो सौदो करे आया। इहो केरु आहे जेको मतिलबु कंहिंखे पुरअमन एहतजाज बि करणु नथो ॾे, जेको शहरनि जा शहर बंदि करे उन्हनि खे कड़ो चाढ़े थो छॾे? छा हाणे कैनाल जेके उहे ठहनि पिया, हाणे उहे ठही चुका आहिनि, ठहनि पिया या मुकमल ख़तमु थी चुका आहिनि? ज़ैन शाह साहब जन ते 2 हिकिड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। इल्ज़ाम इहो आहे साईं रोड ब्लॉक करे माण्हुनि खे डिस्टर्ब कयो आहे। डिस्टर्ब करण ते जेकॾहिं केस थिए थो त पोइ जेके रोड पटे करे सॼे शहर कराची जा पूरी अवाम खे धूड़ में मिटी में तज़लील करे उन सॼे शहर खे, त इहो केस कंहिं ते दाख़िल थींदो? पूरी सिंध में जंहिं तरीक़े सां लोड शेडिंग करे गर्मी में माण्हुनि खे मारियो वञे थो त पोइ इहे केस कंहिं ते थींदा? अस्सलाम वालेकुम, हैदर क़ादरी अवां जे साम्हूं आहियां। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां ज़ैन शाह साहब जन जे घर में। अॼु ख़बर पई त ज़ैन शाह साहब जन ते 2 हिकिड़ा केस दाख़िल कया विया आहिनि, जेको हिकु लूणी कोट में ऐं ॿियो कोटड़ी में। इल्ज़ाम इहो आहे त साईं रोड ब्लॉक करे माण्हुनि खे डिस्टर्ब कयो आहे। त जेकॾहिं रोड ब्लॉक करण ते, माण्हुनि खे डिस्टर्ब करण ते जेकॾहिं केस थिए थो त पोइ जेके रोड पटे करे सॼे शहर कराची जा पूरी अवाम खे धूड़ में मिटी में तज़लील करे उन सॼे शहर खे, त इहो केस कंहिं ते दाख़िल थींदो? जेकॾहिं माण्हुनि खे डिस्टर्ब करण जो ते केस थिए थो त पोइ जेके पूरी सिंध में जंहिं तरीक़े सां लोड शेडिंग करे गर्मी में माण्हुनि खे मारियो वञे थो त पोइ इहे केस कंहिं ते थींदा? सो सभ खां पहिरियां ज़ैन शाह साहब अस्सलाम वालेकुम। ही 2 केस जेके तव्हां ते थिया आहिनि, पूरी सोशल मीडिया ते हिन वक़्तु जेको सोशल मीडिया खे ॾिठो आहे असां, त उन में तक़रीबन माण्हुनि पब्लिक तव्हांजे हक़ में ॻाल्हायो आहे त इहे बेबुनियाद केस आहिनि, इहे ग़लति केस आहिनि। पर तव्हां थोरी ब्रीफिंग ॾींदो त इहे कहिड़े क़िस्म जा केस आहिनि जेके तव्हां ते? केसनि जी अॼु सुबुह ख़बर पई, ऐं कराची हुउसि। केसनि में इहो ॼण आयो आहे त सिंध जे हक़नि जी ॻाल्हि पई करे ऐं मुल्क जे ख़िलाफ़ माण्हुनि खे उकसाए थो ऐं रोड बंदि करे ऐं माण्हुनि खे डिस्टर्ब कयो अथसि। को कूड़ा केस कया अथनि ऐं मुंहिंजे ख़्याल में त डिस्टर्ब करण लाइ जेका क़ौमी तहरीक में असां हलूं पिया ऐं ख़ौफ़ खे ख़तमु करण लाइ हलूं था ऐं सिंध जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ ॻाल्हि करियूं था, त इहा ॻाल्हि जुदोजहद जे तरफ़ न वधे। हिकु ॿी ॻाल्हि त केस जे हवाले खां साॻे ॾींहं ते 31 अगस्त 2025 ते मोरो में एहतजाज हो जेको खुले आम हो, जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई आहे, नियाणियुनि वकीलनि सभिनी शिरकत कई आहे। असां लिगारी बिजराणी लिगारियुनि जे ॻोठ वियासीं, शहीद जे क़बरुनि ते वियासीं। वरी जेको उते ख़ौफ़ तारी करे छॾियो अथनि, जेके 54 माण्हू ॿधा पिया आहिनि, उन्हनि जूं प्रॉपर्टीज़ डथियूं पियूं आहिनि, उनजे ख़िलाफ़ पुरम एहतजाज कयोसीं त असांजी FIR वठो ऐं ही ख़ौफ़ जी फ़ज़ा ख़तमु करियो। हाणे जेको हिननि 3 महीननि खां वठी ख़ौफ़ जी फ़ज़ा
कई उनखे जो टोड़ियोसीं त उन्हनि वरी ख़ौफ़ पैदा करण लाइ माण्हुनि खे ॿुधायो अथनि त जेको तव्हांजो ख़ौफ़ पैदा करण लाइ कोशिशि करे थो ख़तमु करण लाइ उनखे त असीं ख़ौफ़ पैदा करियूं पर आउं सम्झां पियो त भुलिजी पिया। मतिलबु इहो आहे त तव्हां जेको मोरे में रैली कढी विया आहियो उन्हनि माण्हुनि खे ख़ौफ़ मां कढण लाइ त ही कावड़ इहा आहे इनडायरेक्ट केस हिन तरफ़ कया अथनि त माण्हुनि खे डिस्टर्ब थो करे छो त हथरादू केस करण मिसाल हिते का बि प्रोटेस्ट ई कान थी आहे उन ॾींहं ते को एहतिजाज थियो ई कोन्हे हिते आऊं त न पर असांजी पार्टीअ जो बि कंहिंजो बि को एहतिजाज कोन थियो आहे जेको हिकिड़ो शइ वाक़ियो थियो ई कोन्हे सॼो हथरादू ठाहियो अथनि त इहो इन करे आहे त हिननि खे उलझायूं केसनि में ऐं ही तकिड़ो माण्हुनि में न वञे। पोइ साईं इहो केरु आहे जेको मतिलबु कंहिंखे पुरअमन एहतिजाज बि करणु नथो ॾे जेको शहरनि जा शहर बंदि करे उन्हनि खे कड़ो चाढ़े थो छॾे जेको पंहिंजी मर्ज़ी ते अचेसि त तव्हां जेकॾहिं कंहिं जाइ ते प्रोग्राम करे रहिया आहियो ऐं तव्हां उते मौजूदु बि न आहियो ऐं उन जे बावजूद बि हू केस करे थो छॾे त इहो केरु आहे? इहा हुकुमरान हुकुमरान आहे। हा हुकुमरान जमायत आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे इन करे जो जिन जा इंट्रस्ट मुतासिर था थियनि हिकिड़ो त हुननि जी हिते इजारादारी आहे सिंध में ॿ हू सिंध जो सौदो करे ऐं नैब में रिआयत ऐं हुकुमरानी वठी आया हू था चवनि वॾेरा असां सां चङा मुड़ुस असां सां ओ लोकल गवर्नमेंट खां वठी MP MNA सेनेटर असां सां ही असां उते इस्लामाबाद में चई आया आहियूं त असांजो सभु सिंध खीसे में पई आहे पर सिंध जे माण्हुनि त मार्च अप्रैल जे महीने में हिननि खे ॿुधायो त असीं तव्हांजे खीसे में कोन आहियूं धिके पोइते करियूं सो इहो केरु था कहिड़ियूं कुवतूं आहिनि जेके इहो कनि थियूं हाणे उन करे हू पंहिंजा नंबर ठाहिण लाइ त इन्हनि कुवतुनि खे असीं माठो करे सघूं था सो हिननि अटेम्प्ट कयो आहे ऐं केस कया अथनि पर आउं सम्झां पियो त इन मां नुक़सान जे बजाए फ़ाइदो ई थियो आहे। जीअं तव्हां चयो त सिंध असांजे खीसे में पई आहे ऐं ही हमेशह सिंध जो सौदो करे ऐं इक़्तिदार वठंदा आहिनि हाणे रिसेंटली बि को वरी ॿियो सौदो कयो अथनि छा? हींअर अॻे दफ़े त दरियानि जो कारपोरेट फार्मिंग जो इहो त हले हाणे वरी को नओं सौदो दरिया जो त सौदो कयूं उनखे रुकियो ज़मीनूं सिंध हुकूमत ॾिनियूं आहिनि असांजो मुतालबो आहे त जॾहिं कैनाल पोइते विया त ज़मीनूं वापसि वठो 3 असेंबलीअ में बिल तयारु थियो पियो आहे त मादनी वसीला जेके बि आहिनि सूबे जा उहे सभु सम्झो त कंट्रोल हलियो वेंदो वफ़ाक़ जो या ई खणी सम्झो SIFC जो हाणे SIFC माना कंपनी सरकार जो कंट्रोल वेंदो हाणे ओनरशिप जेका चइबी त गवर्नमेंट जी लैंड आहे गवर्नमेंट जा आहिनि मादनी वसीला माना असांजा आहिनि असांजी ईंदड़ नसुलनि जा आहिनि उनजी ओनरशिप पिया मटाइनि ऐं कंपनियुनि खे पिया ॾियनि सो उन करे इहे सौदा नवां कनि पिया ऐं उनजो इज़हार थी चुको आहे ऐं इन जी कावड़ ख़ैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान सिंध गिलगित बल्तिस्तान मां चयो त आऊं इस्लामाबाद में गॾिजाणियूं करे आयो आहियां उहे सभु कावड़ आहिनि त हू त पंहिंजा बचाए वेंदा सिंध जे बचाइण लाइ असां कोशिशि करियूं। अच्छा साईं हिकिड़ो अहम सुवाल तव्हां खां हिन वक़्तु मां पुछणु चाहियां थो जीअं तव्हां मादनी वसीलनि जी ॻाल्हि कई त हूअं त खोड़ सारा मादनी वसीला आहिनि पर पाण जेकॾहिं हिकिड़ो कोयलो ऐं बिजली ते ॻाल्हायूं ऐं हेॾां सूबा ख़ुदि मुख़्तियार बि आहिनि अञा ताईं त आहिनि सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी बि आहे त असां आइन में जेको मूं ॿुधो आहे पढ़ियो आहे सम्झो आहे त आइन में जेकॾहिं कोयलो निकिरे थो बिजली ठहे थी त जेका बिजली ठहंदी सभ खां पहिरियां उहो सूबो इस्तेमालु कंदो पाण उन खां पोइ जेका बचंदी त उहा नेशनल ग्रिड स्टेशन में असां जमा कराईंदासीं पर छा इहो थिए थो ईअं असां पूरी बिजली पाण इस्तेमालु कयूं था जेका सिंध ठाहे थी जनरेट करे थी हाणे इन ते जेकॾहिं मादनी मसइला ते इन ते तव्हांजो छा मतिलबु तव्हां शुरूआति कोयले खां कई ऐं कोयले खां ॿुधायां 76 मिलियन टन पर ईयर प्रोडक्शन आहे थरकोल जी 76 मिलियन टन्स हाणे कोल प्रोविंशियल सब्जेक्ट हो
लैंड प्रोविंशियल सब्जेक्ट हो ऐं आहे, आहे पर उन जी ॿिन्ही जी कोल डेवलपमेंट अथॉरिटी हींअर कयो अथनि पोर्ट लैंड, पाकिस्तान लैंड एंड पोर्ट अथॉरिटी, कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी ठाहे, जेको अॻे डिपार्टमेंट हो उनखे ठाहे अथॉरिटी, ऐं उनजी अथॉरिटी इस्लामाबाद खे ॾियनि पिया। उनजो मेंबर जेको चङो मुड़ुसु वेहंदो सो DG सो उते ई वेहंदो मेंबर। जॾहिं उहो सगारो माण्हू जंहिं इदारे जो पाण 8 ॼणनि जे अॻियां वेहंदो त जेको फ़ैसिलो करे सघंदो मिल्कियत उन जी आहे। त अमलन हिन वक़्त ते SIFC खां पोइ, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल खां पोइ, ही मादनियात वञण खां पोइ ऐं अथॉरिटीज़ ठहण खां पोइ, जेके ॿई सभु अथॉरिटीज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ठहिरायूं आहिनि, उन खां पोइ हाणे 18th अमेंडमेंट तारीख़ हुई, हाणे कुझु कोन्हे। हाणे उहो इख़्तियार नाले में तुंहिंजे नाले ते लिखियो पियो आहे, पर उते हुकुम बि मुंहिंजो थो हले ऐं उनजो मुस्तफ़ीज़ बि आउं थो थियां। सो ही हुकूमत वठी उन में करप्शन जो लाइसेंस वठी मां नैब ताईं कुझु कोन कंदी ऐं सिंध जे सिंधियुनि जी इज्तिमाही मिल्कियत जो सौदो करे आया। उन करे तव्हां जेके पिया चओ त पहिरीं असां मुस्तफ़ीज़ थियूं उनजो स्टेटस मटाए पिया छॾी। जॾहिं अथॉरिटी थी वई हाणे जेका अथॉरिटी डिसीशन कयो उन में सिंध जो नुमाइंदो हूंदो, ईअं कोन हूंदो, असांजे डिपार्टमेंट जो हूंदो, पर जॾहिं अथॉरिटी ठही वई उन ते फ़ैसिलो करण जो इख़्तियार ॿिए खे मिली वियो। त हाणे इहो जेको तव्हां पिया चओ त पहिरीं सूबे जो हक़ु पोइ मुल्क जो, सो अमलनि उनखे कमज़ोर करे ऐं ॾेई छॾियो आहे, ॾे पई पीपल्स पार्टी। उन करे त असां हींअर तयारी पिया करियूं, जेकॾहिं सिंध असेंबली में बिल आयो त उनजे ख़िलाफ़ मज़ाहिमत ऐं मुखालफ़त करणी आहे। साईं, पोइ जॾहिं तव्हां ॾिठो आहे त ही सफ़ा निर्वार थी बीठा आहिनि बक़ौल तव्हांजी इंफॉर्मेशन, ऐं तक़रीबन असां सोशल मीडिया यूज़ कयूं था त सिंध जो बच्चो इन्हनि शयुनि खे ॻाल्हाए थो, त पोइ पुरअमन एहतजाज बि थियनि था, उन्हनि ते बि FIRूं आहिनि ऐं सिंध जा मादनी वसीला बि असांखां खसिया था वञनि। त पोइ सिर्फ़ु हाणे रुॻो पुरअमनी एहतजाज कंदासीं या इन जो को ॿियो फार्मूलो बि आहे तव्हां वटि, तो छा कंदासीं? हाणे मूं वटि कोन्हे, मूं वटि इहो हिकिड़ो ई आहे पुरअमन एहतजाज, पुरतशद्दुद जा असां हामी न आहियूं। ॿ, हिन वक़्त ते कॉन्स्टिट्यूशनल मार्शल आहे, उहा 6वीं तरमीम खां पोइ जुडिशल मार्शल लॉ अची वई आहे, माना कंट्रोल्ड सेंट्रलाइज़, नाले में जज वेठा आहिनि। कॉन्स्टिट्यूशनल में मिल्कियत जी मालिक हिकिड़ो ॿियो इदारो अची विया आहिनि ऐं हिकिड़ो पासो इहो आहे जर्नलिस्ट ते कंट्रोल थी वियो आहे पेका जे कानून, प्रिवेंशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम जे एक्ट जे नाले सां, उहे अची विया आहिनि। हाणे ख़ुदि सोढ़ पिया कनि त पॉलिटिकल आज़ादी बि वञे। ही जेको एक्शन आहे तव्हां ॾिठो बलूचिस्तान में जलसो थियो, ॿाहिरां धमाको कयूं त माना जलसा बि न थियनि। हिते असां रैली था कढूं या इज्तिमा था जुलूस कढूं त केस था थी वञनि त इहे बि न थियनि। पंजाब में असांजो दोस्त आहे हामिद रज़ा सुन्नी ताज काउंसिल जो, उन ॿुधायो त असीं कार्नल गॾजाणी जेकॾहिं अनाउंस करे करियूं त जेको हो मेज़बान हूंदो उहो बदिजी वेंदो। सो सिंध में उहो पिया पैदा करणु चाहिनि त तव्हांजी तकरीर जो या तबलीग जो या तहरीर जो हाणे कंट्रोल पियो अचे, त अमलनि उन तरह पिया वञनि त जीअं ही जेको असां चेंज आंदी आहे कॉन्स्टिट्यूशन में ऐं अमलनि प्रोविंशियल ऑटोनॉमीज़ ख़तमु पई थींदियूं वञनि ऐं उहा ख़तमु जहिड़ी हिननि अथॉरिटीज़ ठाहे ऐं SIFC खे एक्ट पास करे छॾियो अथनि, माना इहो क़ौमी असेंबली में एक्ट पास करे छॾियो अथनि। त उन करे इन्हनि जे ख़िलाफ़ इन्हनि जे मनसूबनि खे जेको बि छेड़ींदो या पोइते करण जी कोशिशि कंदो उन्हनि खे हीअ असां वारो सबक़ु ॾींदा। चाहे तव्हां सिंध जे हक़नि ते जेके धाड़ा लॻा आहिनि उन जे लाइ जेको तव्हां पुरअमन एहतजाज सोचियो आहे, छा हाणे अनक़रीबन ई को वॾो पुरअमन एहतजाज थींदो जंहिंमें माण्हू गॾाइबा, तव्हां गॾाईंदव? हिन वक़्तु असां तहरीर गॾाईंदव त केतिरे ताईं गॾाईंदव? हाणे हींअर असां तबलीग जे प्रोसेस में आहियूं। असीं जेके तव्हां सां कचहरियूं कयूंसीं बार काउंसिल्स में, ॻोठाणनि कचहरियुनि में, क़ौमी कचहरियुनि जे नाले में, उन्हनि में ऐं मुख़्तलिफ़ में असां सिविल सोसाइटी में या प्रोग्राम शहरनि में
इन जे ज़रिए करे रहिया आहियूं। केतिरे टाइम ताईं इहो कंदो साईं? हाणे इहो सिलसिलो 3 महीना हलंदो, 3 महीना हलंदो। पर इन विच में का बि एमरजेंसी आई, एमरजेंसी माना को बिल आणण जी कोशिशि कयूं या ॿियो आहियूं, त असीं इनशाला सियासी क़ुवतुनि खे ऐं ॿियूं जेके मुतहरिक यूथ आहे या असांजा लॉयर्स आहिनि या असांजा आबादगार आहिनि, उन्हनि जी मुशावरत सां उन ईंदड़ इशू खे मुंहुं ॾियण लाइ अवामी ताक़त जो इस्तेमालु ज़रूरु कंदासीं। साईं आख़िरी सवाल तव्हां खां पुछंदुसि त जेकॾहिं तव्हांजे मथां ईअं ई पुरअमन जिदोजहद, पुरअमन एहतजाज ऐं तव्हां जेको हाणे ॻोठनि में वेंदो माण्हुनि खे अवेयर कंदो, इहो करण सां बि जेकॾहिं तव्हां ते केस थींदा रहनि त केसिताईं केस केतिरा बर्दाश्त कंदो? ऐं वेंदुसि न, पोएं महीने खां शुरू करे छॾियो ॻोठनि वञणु, टंडे जाम खां वठी उमरकोट ताईं मुख़्तलिफ़ शहरनि को में। बिल अची थो वञे तव्हां पोइ जेको पंहिंजो एमरजेंसी चयो पिया त उन में तव्हां माण्हू जॾहिं गॾाईंदो पुरअमन एहतजाज लाइ, उन ते जेकॾहिं तव्हां ते केस थियनि त केतिरा बर्दाश्त कंदो? केसनि जी परवाह कान्हे साईं, जीअं त केसनि जी परवाह कई जा, 30 साल अंदरि वेठो कॾहिं कंहिंखे माण्हू ॾिनई जा। सो उन करे असां वटि हिन वक़्त ते सिंध 2 पासा पॉज़िटिव आहे। हिकिड़ो त 2017 जी जेका आदमशुमारी आहे उन में 52% अर्बन आहे। अर्बन माना जेको टाउन में रहे थो, ऐं हिन वक़्त ताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे, असांजो अंदाज़ो आहे एस्टिमेटेड 60% जे वेझो अर्बन सोसाइटी थी आहे। हिकिड़ो 2, नौजवान जेको ॻोठनि थो रहे या शहरनि थो रहे, उनजी अक्सरियत इन रिवायती वॾेर के सिस्टम जी गिरफ़्त मां निकिरी चुकी आहे, तमामु थोरी आहे, 20-30% आहे। उनजे करे नौजवान खे इंसाफ़ जा घटि रियासत न पई ॾे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन हुजे, रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में कंहिं डिपार्टमेंट सां वापडा सां, रेवेन्यू सां, इरीगेशन सां वास्तो पए, करप्शन आहे, हिते बेरोज़गारी आहे, त हिकिड़े नौजवान में हिन मुल्क जे निज़ाम जे ख़िलाफ़ हिकिड़ी बग़ावत जा अॻे एलिमेंट्स मौजूदु आहिनि। सियासत में इलेक्शन बि जालसाज़ी ते, जंहिंमें ख़ुसूसन जेका हींअर 2024 जी इलेक्शन थी, त माण्हुनि खे इज़हार राय जी आज़ादी बि न हुजे, जे अचे त नतीजा मटिजी वञनि। उन करे आऊं ॾिसां थो, आऊं नफ़्सशनास आहियां मां नौजवाननि जो, त उहो क्रोध कावड़ मजमूई तौर ते ऐं ख़ुसूसी तौर ते नौजवाननि मां, जंहिंजो 64% आदमशुमारी जो हिसो आहे, उहो उन बेरोज़गारी खे असीं सिर्फ़ु उन्हनि खे डायरेक्शन था ॾियूं त अचो त पंहिंजी सिंध बचायूं, पोइ सिंध जी हक़े हाकमियत वठूं, उनजा मालिक थियूं ऐं उनजी तरक़ी करियूं। पोइ तव्हां ॾिठो हूंदो पोएं साल में हुकूमती वर्जन हुजे, सदारती वर्जन हुजे, असेंबली, सिंध हुकूमत, सेनेटर, असेंबली मेंबर सभु चई बीठा, पर सिंध जे माण्हुनि हुननि जो बयानियो क़बूल न कयो, असांजो बयानियो क़बूल कयो। तव्हां पाणीअ जे मामले में ॾिसो, ऐं हुननि रेज़ोल्यूशन ॾिना, जेको कैनालनि जा ॾिनऊं, ॿियूं ॻाल्हियूं कयूं, न मञियूं। उन करे असां पंहिंजे पर में पंहिंजे कोशिशि करे एतमाद माण्हुनि जो न विञायो आहे, ऐं अॻिते मूंखे आउं त पुर उमीद आहियां त नौजवान हिन पंहिंजे अकेली तरक़ीअ जो, इज्तिमाही तरक़ीअ जो ऐं मुस्तक़बिल ईंदड़ नसलनि जी तरक़ीअ जो जे लाइ असांजो भरपूर साथ ॾींदो। अच्छा साईं, मां आख़िरी सवाल त चयुमि, पर हिकिड़ो वरी मूंखे ॿियो सवाल आख़िरी यादि अची वियो आहे, उन खां पोइ असां प्रोग्राम खे वाइंड अप तरफ़ वठींदासीं। छा हाणे कैनाल जेके उहे ठहनि पिया, जिन ते तव्हां काफ़ी जिदोजहद कई, तव्हां ओसि ताईं बि वियो जेसिताईं जिथे कैनाल ठहनि पिया, हाणे उहे ठही चुका आहिनि, ठहनि पिया, या मुकमल ख़तमु थी चुका आहिनि? ॾिसो, चोलिस्तान ऐं कैनाल, चोलिस्तान ऐं मरोट, इहे इन्हनि ते बजट हिन साल कान आई आहे, थोरी आई आहे, लखनि में आई आहे, पर अॻे बि कान आयल बजट हुई, पर कम पे हलियो, तव्हांखे मूं टेलीविजन ॾेखारियो। ऐं चौबार आहे ग्रेटर थल कैनाल ते, उन ते बजट लखनि मां आई आहे, जीअं ऑन गोइंग ॾेखारी, माना ख़तमु न ॾेखारी। बाक़ी पंजाब में 63 खां 65 लख एकड़ बारानी आहे, जेका मींहं ते थींदी आहे, उनखे आबाद करण ते जलालपुर कैनाल जेको 2 लख एकड़ आबाद कंदो,
उहो कमु हले पियो, लाइनिंग हले पई, पकी पई थिए ऐं सिंध गवर्नमेंट मुजरमानी ख़ामोशी करे ऐं हुननि सां मिली पई आहे। ठीकु आहे, ऐं चवनि था त असां ऐं अहिड़े क़िस्म सां जेके ॿिया जेके कैनाल आहिनि जेके सिंध में ठहणा, रेणी या कच्छी, असीं हुननि जा मुखालिफ़ आहियूं, छो त कमांड एरिया में पाणी कोन्हे, उन्हनि ते बि कोन्हे। रेणी ऐं थर ऐं कच्छी 2 ऐं CRBC 2, CRBC माना KPM में चश्मा राइट बैंक कैनाल 2 ऐं कच्छी 2, इन्हनि जा असांखे ख़तरो आहे त इहे पैसा हिननि ते अर्बन में रखिया अथनि, पर इहे इम्कान आहे त ठहनि। उन करे पंहिंजी जेकॾहिं सिंध जे माण्हुनि जीअं अॻे मुड़सी कई ऐं हुकूमतुनि ते न भाड़ियूं, पाण ते भाड़ियूं, जेकॾहिं उहा जदोजहद रखंदा त सिंधू नदीअ खे बचाए वठंदासूं, न त विञाए वेंदा। तमामु वॾी महिरबानी। नाज़रीन, असां सां गॾु ज़ैन शाह साहब जन मौजूदु हुया ऐं हिननि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जेके सवालनि जा जवाब ॾिना। तव्हां पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो त तव्हां केतिरा मुतफ़िक़ आहियो साईंअ जी इन ॻाल्हि सां, ऐं साईंअ ते जेके केस थिया आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो त इहा ज़्यादती आहे या जाइज़ केस थिया आहिनि। हैदर क़ादरी खे ॾींदा इजाज़त। अस्सलाम।